अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह हसन इस्तांबुल तुर्की मां। हीअ हिकिड़ी नई शइ जेका तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो। हिते हेतिरो वक़्तु थियो आहे असां हिते घुमिया आहियूं इस्तांबुल में, पर हीअ मूं पहिरियों दफ़ो ॾिठी आहे। सो तव्हांखे पहिरीं 12 खां जो ॾेखारियां, पोइ वरी हिन जो ॿुधाईंदो त कहिड़ी शइ आहे। हीअ आहे त हिन में तव्हां यानी हिकिड़ो कॉइन विझंदो, यानी 1 लीरा जो, त हितां खां यानी ही जेके हिते कुता ॿिला आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ई स्पॉट ठाहियो अथनि, जंहिंमें उन्हनि लाइ खाधे जे लाइ गवर्नमेंट हिते हिकिड़ा ही डिस्प्ले मशीनूं रखियूं अथनि, त जंहिंमें तव्हां जानवरनि खे तव्हां हिते ॾेई सघो था खाइण पीअण जे लाइ। ॾाढी सुठी शइ आहे। इहे हिन जो खाधो आहे नंढियूं, मथां सोलर जी प्लेट लॻल आहे, हीअ यानी उन सां हलंदी आहे। तो भई हिते जानवरनि जो बि क़दुरु आहे हिन मुल्कनि में। सो अॼु जी वीडियो आहे हिन जे बारे में। सो वॾी महिरबानी, शाह हसन इस्तांबुल तुर्की मां। अस्सलाम वालेकुम।